दोस्तों ये महफ़िल सितारनि सां सजल आहे जंहिंमें असांजो दोस्त ममताज़ अली कासमी सभ खां पहिरियां असांजो दोस्त नसीबुल्लाह लाशरी जावेद साहब असांजो पहिरीं प्यारो उस्ताद अनवर शाद ऐं ही सुपर स्टार असांजा ॿई जानी जेको हर वक़्तु खिलंदो आहे चेहरे ते मुर्क हूंदी अथसि ऐं हुजणु खपे जॾहिं उस्ताद जानी जो कॉम्बिनेशन हूंदो आहे पोइ टहकनि जा टूर्नामेंट हूंदा आहिनि असांखे महसूसु थींदो आहे त असां हर हवाले सां ग़रीब हुजूं पर टहकनि जे हवाले सां अमीर आहिनि ही सॼी संगत जमाली साहब असांजे सिंध जो नामियारे बि पर्सनैलिटी शख़्सियत ही असांजा टिकटॉकर स्टार इहा हिन जी बदनसीबी आहे जो असां टीवी स्टार आहियूं ही असांखे नथा सुञाणनि असां हिननि खे अफ़सोस अफ़सोस ऐं असांजो इंतिहा ईमान वारो फरीद साहब बि मौजूदु आहे महफ़िल में इंतिहा असां हिन ॾुख मज़ा दोस्तनि खे चयो दोस्तो नाराज़ न थिजो तव्हां असांखे नथा सुञाणियो असां तव्हांखे छो सुञाणियो उस्ताद अनवर शाह जी जवानी मोटी आहे माशाल्लाह तां ॾिसो हिन वोट लॻो वेठो आहे जावेद साहब आयो आहे पुछे थो उस्ताद तुंहिंजी शादी वादी जी का तयारी कयूं किथे संग वंग ॾिसूं त ॻोल्हियूं खणी किथे अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां आहियां अस्मा भुट्टो जीअं त यूट्यूब ते हिकिड़ो चैनल खुलियो आहे ज़फ़र नॉन स्टॉप तमामु बहितरीनु चैनल आहे ऐं उन में तमामु बहितरीनु वीडियो आहिनि जेके तव्हां ॾिसणु चाहियो था सिंधी इस्लाही शेरो शाइरी कॉमेडी जॾहिं जेको तव्हांजो मूड हुजे तव्हांखे दिलि तव्हांजी कॾहिं उदास हुजे कॾहिं ख़ुशि हुजे त उहे हर वीडियो तव्हांजे मन वटां तव्हांखे ॾिसण लाइ उते मिलंदा ज़फ़र नॉन स्टॉप चैनल आहे यूट्यूब ते तव्हां उनखे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं उन चैनल खे लाइक कजो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि ज़रूरु सलाह मशवरो ॾिजो त उन चैनल खे सब्सक्राइब कनि ज़फ़र नॉन स्टॉप विसारजो न थैंक यू सो मच